लाड़काणो डिस्ट्रिक्ट बार में एक तकरीब कोठाई वई। उन तकरीब जो मेहमान खास लाड़काणो MP मौज़म खान अब्बासी हुयो। उन मौके ते लाड़काणे बार में वकीलन के खिताब कंदे मौज़म खान अब्बासी चयो त लाड़काणो डिस्ट्रिक्ट बार ऐं वकील बिरादरीअ जा जायज़ मुतालबा पूरे करण जी भरपूर कोशिश कंदुसि ऐं वकीलन के यकीन ॾियानी ॾियाराई त लाड़काणे बार जे मसइलनि के सिंध असेंबलीअ में भी भरपूर आवाज़ उथारींदुसि। उन जो वधीक चवण हुयो त मुंहिंजो वालिद साहब हाजी मुनवर अली अब्बासी बि हिकु वकील हुयो ऐं मुंहिंजो भाउ काज़िम अली अब्बासी बैरिस्टर आहे। उन जो वधीक चवण हो त डिस्ट्रिक्ट बार ऐं वकील बिरादरीअ जा जायज़ मसइला हल करण जे लाइ भरपूर आवाज़ उथारींदुसि। उन मौके ते डिस्ट्रिक्ट बार के सदर अली अकबर डहर, एडवोकेट इस्माइल अबड़ो, एडवोकेट ज़िया अहमद अब्बासी समेत सवें वकील मौजूद हुआ। कैमरा टीम से गॾु नूर अहमद अब्बासी, सगारो आवाज़, लाड़काणो।